नाज़रीन अमां सां ख़बर शेयर कंदा हलूं। भरिया रोड मां भरिया रोड वेझो ॻोठ मोहम्मद हसन बिरोही में सालियाना सीरत नबी कॉन्फ्रेंस थी गुज़री, जंहिंमें नालेवारनि आलिम दीन मौलाना ताज मोहम्मद हनफी, मौलाना नेमतुल्ला फारूकी ऐं ॿिनि ख़िताब कयो। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त दुनिया में अमन सिर्फ़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ऐं सहाबा इकराम जे प्यार सां आहे। असांखे घुर्जे त पंहिंजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत ते हली संदन पैरवी कयूं, जंहिंसां असांजी दुनिया ऐं आख़िरत संवारजी वञे। उन मौक़े ते मौलाना नेमतुल्ला फारूकी अफ़सोस जो इज़हार कंदे चयो त असांजे मुल्क पाकिस्तान सहाबा इकराम जे गुस्ताखी कई थी वञे, जेका वक़्त जी हुकूमत जे बेहसी आहे। हुकूमत खे घुर्जे त सहाबा रसूल जे गुस्ताखनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। उन मौक़े ते मोहम्मद मुदस्सर हैदरी ऐं शुएब जमाली नातिया कलाम पेश कया, जॾहिं त आयल महिमान लाइ ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह जो बंदोबस्त बि कयो वियो।